अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो एसएस न्यूज़ ऐं आऊं आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। लाहौर हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ खे पार्टी सदर बणाइण जी दरख़्वास्त नाक़ाबिले समाअत करार ॾेई छॾी। इस्लामाबाद पीटीआई जे अॻूणे चीफ ऑर्गेनाइज़र सैफुल्लाह नियाज़ी ऐं अॻूणे सेक्रेटरी जनरल असद उमर ॿीहर पीटीआई में शामिल थियण जो इशारो ॾेई छॾियो आहे। काठे में गुज़िरियल 6 महीननि खां वबाई सूरत इख़्तियार कंदड़ मलेरिया ते सिहत खाते पारां कंट्रोल न थी सघियो। मलेरिया जी वबा वधीक हिकु मासूम जी हयाती खसे वरिती। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में गजगोड़ सां पयल वसकारे तबाही मचाए छॾी। विॼ किरण सबबि मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 7 ॼणा फ़ौत थी विया ऐं 10 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। हैदराबाद ऐं भरपासे जे इलाइक़नि में तूफ़ानी हवाउनि सबबि हेस्को जो बिजली फ़राहमी वारो निज़ाम दरम बरम थी वियो। हेस्को तर्जुमान जो चवणु आहे त 11 केवी जी 53 फीडरनि खे बिजली जी फ़राहमी बंदि थी वई आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।